फकीरा जी बाबला साईं। जीअं तूं ऐं गुलू मुंहिंजी ताक़त आहियो न, तीअं ॾिनो ऐं बाशियूं मुंहिंजी ताक़त आहिनि, पर कुझु मजबूरियुनि जे करे फ़िलहाल हिननि खे ॿाहिरि न आहे कढणो। दुआ कयो बाबला साईं, फ़कीरो अञा ज़िंदा आहे ऐं फ़कीरे जे हूंदे न तव्हांजी ताक़त घटिबी न ई कमज़ोर थींदी, पर ॿीणी टीणी थींदी। हुकुम कयो बाबला, त मूंखे छा आहे करणो? अञा हुकुम कयई? बेवकूफ़ आई छा? नथो सम्झी त करणो छा आहे? समझी वियुसि बाबला साईं, सभु समझी वियुसि। हाणे ॾिसजांइ बाबला साईं, हर पासे तबाही तबाही हूंदी, छो त हुननि जे हेतिरे छोरे खे आसमान जहिड़ी मगी आहे। इहो नंढो छोरो जेको आहे न, ख़तरनाक बला आहे, ऐं बला खे न मारजे न त पोइ उहा ख़तरनाक थी वेंदी ऐं पोइ असांखे मारींदी। ईअं ई थींदो बाबला साईं, ईअं ई थींदो। वग़ैरह तूं अॼु जो अॼु न छोरे खे जीअरो मुंहिंजे फार्म हाउस ते खबे खणी अच। वञ, हाणे जो हाणे वञ। ठीकु आहे बाबला साईं।